नाज़रीन, मक़सूद रिंद वेझो ॻोठ बाजी रिंद में लिंक रोड जी मोरी टुटल आहे। मोरी टुटल हुअण करे 10 ॻोठनि जो हिक ॿिए सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। इन वाल सां रिपोर्ट करे रहियो आहे आबिद हुसैन रिंद। मक़सूद रिंद लॻ ॻोठ बाजी रिंद में मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ लिंक रोड जी मोरी टुटी पई आहे। मोरी टुटल हुअण करे 10 ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि खे सफ़र करण में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे ऐं हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अलाई मोरी असांजी भॻी पई आहे, को ॿुधण वारो ई कोन्हे, को अचण वारो न पुछण वारो। असांजो गाॾियूं आहिनि, ॿियो आहे टियों आहे, ही सभु मरीज़ माण्हू ॿिया टिया किथां असां मटायूं। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, ॾाढी ॾुखियाई आहे असांखे। असां कंहिंखे चऊं को आहे ई कोन, को ॿुधण वारो ई कोन्हे। चई बेज़ार थी पिया आहियूं, को अचे ई कोन थो। 2-3 महीना थी विया आहिनि, असां अच वञ में तकलीफ़ थिए थी ॾाढी असांखे। महिरबानी करे हिन जो बंदोबस्तु कराए ॾियो असांखे। कई माण्हू अचनि पिया बचिड़े वाल। मोरी असांजी भॻी पई आहे, जेको अच वञ में तकलीफ़ आहे। बीमार माण्हू किथां मटे वञे ऐं उन खां पोइ अच वञ में ॾाढी तकलीफ़ आहे। मोरी असांखे ठराई ॾिनी वञे महिरबानी करे। काफ़ी अरसे खां मोरी टुटी पए, 8-10 ॻोठाणा आहिनि जेको राब्तो कटियो पियो आहे। गवर्नमेंट खे अपील आहे त हीअ मोरी असांखे ठराए ॾे, जेको आहे सो अच वञ में ॾाढी तकलीफ़ आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त मोरी टुटल हुअण करे असांखे सफ़र करण में तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं, जॾहिं त मोरी टुटल हुअण करे को वॾो हादसो थी सघे थो। तंहिं करे असांजी अपील आहे सिंध सरकार खे त असांखे ही मोरी जल्द खां जल्द ठाराए ॾिनी वञे। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूद रिंद।